जट अजीब वग़रीब ॻोठ। दोस्तों तो हिन वीडियो में ॾिसंदव हिकिड़ो अहिड़ो ॻोठ जिते जिननि जो वसीरो आहे, हिकिड़ो अहिड़ो ॻोठ जिते हक़ीक़ी ज़ूम्बिस तव्हां ॾिसी सघो था। त हलूं था हिन वीडियो ॾांहुं। नंबर 1 लोंगियरबेन ॻोठ, नॉर्वे। दुनिया जो हिकिड़ो अहिड़ो ॻोठ जिते मरण मना आहे। जी हा, नॉर्वे जो लोंगियरबेन नॉर्वे जो तमामु थधि वारो इलाइक़ो आहे, जितां जी दर्जा हरारत -18 खां -20 डिग्री हूंदी आहे। ऐं इहा ई वजह आहे जो गुज़िरियल 80 सालनि खां हिते लाश दफ़नाए न वियो आहे, छो जो हीउ थधि वारो इलाइक़ो आहे। हितां जे क़ब्रिस्तान में दफ़नाइण वारा लाश डीकम्पोज़ न थींदा आहिनि। इन लाशनि खे जंगली जानवर क़बरुनि मां कढी अधु खाई उते ई छॾे ॾींदा आहिनि ऐं इन लाशनि जे करे तमामु वॾी बीमारियूं ऐं वायरस जनम वठंदा आहिनि। इन जे करे हितां जी हुकूमत लाश दफ़नाइण मना कयो आहे। जेको माण्हू मरण जे क़रीब जा तमामु सख़्तु बीमार हूंदो आहे त उनखे उन ॻोठ मां कढी नॉर्वे जे कंहिं ॿिए इलाइक़े या हॉस्पिटल में एडमिट कयो वेंदो आहे। अगरि कोई हिन हुकुम खे न मञंदो त उनखे तमामु वॾो जुर्मानो अदा करणो पवंदो। इन करे हीउ ॻोठ सॼे दुनिया में मशहूरु आहे त हिते मरण मना आहे। नंबर 2 जिननि जो ॻोठ, अल जज़ीरा अल हमरा रासुल खेमा। यूए जी स्टेट रासुल खेमा खां 20 किलोमीटर फ़ासिले ते मौजूदु हीउ ॻोठ 1968 खां पहिरियां इंसाननि सां आबाद हुयो, पर ही माण्हुनि सां भरियल ॻोठ अचानक वीरान थी वियो। हिन ॻोठ में रहंदड़ सभई माण्हू हिकु ॾींहं में ही ॻोठ छॾे यूए जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी आबाद थिया। हितां जे मुक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त 1960 में हिकु राति अजीब वग़रीब आवाज़ अचणु लॻा, मगर ॻोठ जे हिकु माण्हू में बि एतिरी हिमत न हुई जो ॿाहिरि वञी को ॾिसे। ॿिए ॾींहुं बि इहो सिलसिलो हलंदो रहियो। पोइ ॿिनि बाहिमत मर्दनि ॿाहिरि निकिरी ॾिठो त कुझु माण्हू जश्न मल्हाए रहिया हुआ। जॾहिं उहे ॿई मर्द वापसि आया त ख़ौफ़ खां कंहिंखे कुझु ॿुधाए न सघिया। ॿिए ॾींहुं उहे ॿई मर्द पुरअसरार तरीक़े सां मरी विया। हर रोज़ अजीब वग़रीब आवाज़नि वारो सिलसिलो अञा बि वधंदो रहियो। जेको उन्हनि माण्हुनि खे ॾिसे पियो उहो ज़िंदा न बचे पियो। जॾहिं हीउ वाक़िया वधी विया त उतां जे ॻोठ वारनि हिकु ॾींहं में ॻोठ छॾण जो फ़ैसिलो कयो। तॾहिं खां हीउ ॻोठ क़ब्रिस्तान जी ख़ामोशी वांगुरु आहे। हाणे दुनिया भर मां हज़ारे माण्हू हिन ॻोठ खे ॾिसण जो रुख़ कंदा आहिनि, पर शाम थींदे ई सभु माण्हू वापसि हलिया वेंदा आहिनि, छो जो हीउ ॾींहं में ई काफ़ी ख़तरनाक हूंदो आहे त शाम जो कहिड़ा मंज़र पेश कंदो ही सभु ॼाणनि था। नंबर 1 तुराजा ॻोठ, इंडोनेशिया। दोस्तों तव्हां मूवीज़ में त ज़ूम्बिस ॾिठा हूंदा, पर अगरि तव्हां हक़ीक़त में पंहिंजी ज़िंदगी में ॾिसणु चाहियो था त हिन ॻोठ जो हिकु दफ़ो सैर ज़रूरु कयो। हिन ॻोठ में अगरि कोई मरी वञे त उनजा घर वारा उनखे तेसीं ताईं न दफ़नाईंदा जेसीं ताईं उहे सॼे ॻोठ लाइ खाधे जो बंदोबस्तु न कनि, जंहिंमें मेंह ऐं सूअर जो गोश्त खाराइणो पवंदो आहे। हीउ जशन 3 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। इन रस्म में ग़रीब या अमीर ख़ानदान खे $3700 यानी पाकिस्तानी £6 लख जी रक़म अदा करणी पवंदी आहे। अमीर ऐं शाही ख़ानदान लाइ हीअ रक़म ज़्यादा हूंदी आहे, छो जो उन्हनि खे वधीक मेंहूं ऐं वधीक सूअर ज़िबर करणा पवंदा आहिनि। अगरि कंहिं वटि एतिरी रक़म नाहे त उहो उन मुर्दे खे तेसीं ताईं घर में रखंदा आहिनि जेसीं ताईं रक़म जो बंदोबस्तु न थिए। खणी उनखे महीना लॻनि या साल लॻनि, उहो मुर्दो उन घर वारनि सां गॾु हूंदो आहे, जंहिं ते ख़ासि क़िस्म जा केमिकल इस्तेमालु कया वेंदा आहिनि जीअं उहो लाश बदबू न करे ऐं ख़राबु न थिए। जंहिं घर में लाश हूंदो आहे उहो घर तेसीं ताईं मनूस मञियो वेंदो आहे जेसि ताईं उहा रस्म न थिए। उतां जे माण्हुनि जो इहो मञणु आहे त मरण वारो मरियो न आहे, उहो बीमार आहे या सुतो पियो आहे। रस्म में मरी वियल खे ॿाहिरि कढियो वेंदो आहे, साफ़ु कयो वेंदो आहे, नवां कपिड़ा पाराया वेंदा आहिनि ऐं उन्हनि सां सेल्फियूं ऐं तस्वीरूं कढी वेंदियूं आहिनि। हितां जे माण्हुनि जो मञणु आहे त हर शख़्स जीअण लाइ न बल्कि मरण लाइ पैसो कमाईंदो आहे, जीअं उनखे इज़त ऐं धूमधाम सां दफ़नायो वञे। हिन रस्म में रवायती गाना ॻाया वेंदा आहिनि ऐं रक़्स कयो वेंदो आहे। दफ़नाइण खां पोइ हीअ रस्म पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ 3 सालनि खां पोइ वरी मल्हाई वेंदी आहे। पोइ हिन ख़ानदान जा जेके माण्हू मरी विया आहिनि उन्हनि खे कढियो वेंदो आहे ऐं रस्म वरी दोहिराई वेंदी आहे। दोस्तों हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो ऐं असांजे पेज सिंधी प्रोडक्शन खे लाइक ऐं फॉलो कंदा ऐं हिन वीडियो खे तमामु घणो शेयर कंदा ऐं पिणु असांजे यूट्यूब चैनल सिंधी प्रोडक्शन खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा। ख़ुदा।